कारूंजर जी कटाई ऐं डैमनि में जेका पाणी खयो पियो वञे ऐं कारूंजर जा जेके बुनियादी मसइला आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ सिंध कोली इताद पारां कारूंजर खां मिठी ताईं लॉन्ग मार्च जेको कढियो आहे उहो लॉन्ग मार्च अॼु टियों ॾींहुं आहे इस्लाम कोर्ट में दाख़िल थी वियो आहे। अॻवान हिते मौजूदु आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। जेको कारूंजर जबल खे टुक हणी उनखे तबाह कयो पियो वञे ऐं उनखे लीज़ ते ॾियणु असांखे मंज़ूर न आहे ऐं ॿिया असांजी बुनियादी मसइला आहिनि जेको पाणी जे हवाले सां आहे, बिजली जे हवाले सां आहे ऐं असांखे ॿिटे वोट जो हक़ ॾिनो वञे ऐं जेको मख़सूस सीटूं आहिनि उहे ख़तमु कयूं वञनि त जंहिंजा वोट आहिनि उनखे असल हक़ ॾिनो वञे। जेको गुजराल खे टुक पिया ॾियनि, जेको गैर कानूनी पाणी पिया खणनि ऐं जेको कारूंजर जी कटाई असांखे इहो नामंज़ूर आहे ऐं जेको नंगर जा ॻोठ आहिनि जंहिंमें पाणी जी बि सहूलियत कोन आहे उहो पाणी ॾिनो वञे पीअण जे लाइ। थर में गुजराल खे टुक हणी थर जी सूंह खे ख़तमु कयो पियो वञे, उनखे टुक हणणु बंदि कयो वञे। नंगर पार्कर जे रिचार्ज डैमनि मां पाणी खणणु बंदि कयो वञे। जेके बि असांजूं पसमानदा खाना बदोश जेके आदिवासी क़बीला आहिनि उन्हनि जे रिहाइश जे लाइ असां रियासत खां मुतालबो था करियूं त असांखे ज़मीन मुख़्तस करे ॾिनी वञे। कारूंजर डूंगर विकाणो आहे न त इहो जेको जो असांजो दिलि जो टुकड़ो हो। उन हिसाब सां असीं वण जी काठी आहियूं, कंहिं पार्टी सां न आहियूं, कंहिंजा ज़ात भात सां न आहियूं। असांजो दिलि जो टुकड़ो विकाणो असांखे ॾुख थियो आहे। लॉन्ग मार्च कई आहे, जबल ते लीज़ कई आहे, बंदि कई वञे ऐं दामन ते जेको मिशनूं लॻायूं इहो पीअण जो पाणी आहे अलाह साईं ॾिनो आहे, हुकूमत न ॾिनो आहे। उनते मिशनूं लॻाए आबाद पिया करनि या बंदि कयो वञे। मुतालबो कयो पियो वञे। कारूंजर सिंध जी दिलि आहे जंहिंखे कंहिं बि सूरत में कटण न ॾिनो वेंदो। हीअ रूपरे जा जेके वारिस आहिनि उहे रोडनि ते निकिरी आया आहिनि ऐं सॼी सिंध जेका सराप आहे एहतिजाज बणियल आहे। कारूंजर जी कटाई वारो फ़ैसिलो आहे उहो वापसि वरितो वञे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़, TV न्यूज़, इस्लामकोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।